नाज़रीन वाक़े कभी अहम ख़बर ॾींदासीं। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत मेहर वाक़े जो केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करे छॾियो आहे। दहशतगर्दी जो अदालत पीपी अॻवान सरदार चांडे ऐं बुरहान चांडी जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत सरदार चांडे ऐं बुरहान जे दरख़्वास्त ते केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करण जो हुकुम जारी कयो आहे। नाज़रीन वाक़े अहम ख़बर खां आगाह ॾींदा हलूं पिया। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत मेहर वाक़े जो केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पीपी अॻवान सरदार चांडे ऐं बुरहान चांडे जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत सरदार चांडे ऐं बुरहान जे दरख़्वास्त ते केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करण जो हुकुम जारी कयो आहे। नाज़रीन वाक़े अहम ख़बर बाबति आगाह ॾियूं पिया त सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत मेहर वाक़े जो केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करे छॾियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत पीपी अॻवान सरदार चांडे ऐं बुरहान चांडे जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत सरदार चांडे ऐं बुरहान चांडे जी दरख़्वास्त ते केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करण जो हुकुम जारी कयो। दहशतगर्दी टोड़ अदालत पीपी अॻवान सरदार चांडे ऐं बुरहान चांडे जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत मेहर वाक़े जो केस सेशन कोर्ट दादू मुंतकिल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सखर में सिंटीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोड़ो माहिर सां। जी मोड़ो, तफ़सील ॾिजो। कतल केस जेको फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो सखर जे दहशतगर्दी टोड़ अदालत जे तरफ़ां उहो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत उमेर अब्बास जे टिनि घर भातियुनि में ॾाढो करम लाइ वालिद मुख़्तियार ऐं चाचो काबिल चालियो जे कतल केस में पीपुल्स पार्टी हुन केस में जेको नामज़द पीपुल्स पार्टी एमपी सरदार खान चांडियो हिन तरफ़ां बुरहान खान चांडियो ऐं जेको आहे ॿिया जेके हुन में जवाबदार हुआ हुनजी तरफ़ां इहा दरख़्वास्त विझी वई हुई त हुनजो जेको केस आहे उहो एटीसी में न हलायो वञे ऐं हुन आम अदालत में उहो केस हलायो वञे। एटीसी नथी इहो केस ॿुधी सघे ऐं ॿी दरख़्वास्त खां हुनजे तरफ़ां इहा विझी वई हुई त ॿिए जे तरफ़ां सरदार खान चांडे जो नालो जेको आहे कतल केस मां मां ख़ारिज कयो वियो। हुनजे बुरहान खान चांडे जो 169 जी कार्रवाईअ में नालो कढियो वियो। हुन नालनि खे बि जेको आहे पुलिस जे तरफ़ां जेको ख़ारिज कया विया उहो बरक़रार रखिया वञनि ऐं उन्हनि दरख़्वास्त ते जेको अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जेको आहे उहो ॿुधाए छॾियो आहे। एडीसी कोर्ट उमेर अब्बास जे टिनि घर भातियुनि जो कतल केस हाणे जेको आहे सेशन कोर्ट दादू ॾांहुं मुंतकिल कयो वियो आहे जेका 16 दिसंबर ते हिन केस ॿुधणी कंदी। हिन खां अॻु जेको आहे उमेर अब्बास चांडे जे तरफ़ां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जे अॻियां बि जेको आहे सखर में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतिजाज कयो हो। हुनखे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई हुई। हुन खां पोइ हीउ केस जेको आहे उमेर अब्बास सिंधाई कोर्ट सखर बेंच में दाख़िल करायो त जेके नाला सरदार खान चांडे हुनजे बुरहान खान चांडे जो नालो ख़ारिज कयो वियो आहे कतल केस मां उहे शामिल कया वञनि। हुनजे हाई कोर्ट जेको आहे हुनजी दरख़्वास्त ते ॿई नाला जेके आहिनि केस में शामिल कया विया हुआ। हुन खां पोइ केस जेको आहे पहिरियां लोहित करोड़ जी अदालत एडीसी में हलंदो हो। हुन खां पोइ जेको आहे हिनखे उमेर अब्बास जी दरख़्वास्त ते हाई कोर्ट जेको आहे एडीसी सखर मुंतकिल कयो हो ऐं कुझु हुनजूं ॿुधणियूं जेका एडीसी में रहंदो हुयो। हुन कतल केस में नामज़द पीपुल्स पार्टी एमपी जेको जवाबदार ॼाणायो हो सरदार खान चांडियो बुरहान खान चांडे जे तरफ़ां दरख़्वास्त विझी वई त हीउ केस जेको आहे एडीसी में न हलायो वञे। अदालत जेका हुन दरख़्वास्त खे फ़ैसिलो ॿुधाए करे केस जेको आहे कतल केस जेको आहे उहो सेशन कोर्ट दादू ॾांहुं मुंतकिल कयो आहे जेको